घोटकी भरसां ॻोठ थारियो वासो जे रहवासी खीर विकिरो कंदड़ पोरित अलिफ वासो जी अगवा खे 1 महीनो मुकमल थी वियो आहे। धाड़ेलनि पारां 30 लाख रुपया भंग घुरण सबबि मुगवी अञा ताईं बाज़ाब न थी सघियो आहे। शहरी ताज अॻवान रईस अला वसाए घोटो लाला केसर ज़मान पठान साले आसिफ समेजो नूर बख्श बिरोही ऐं ॿिया मुगवी जे ॻोठ पहुता जिते मुगवी जे वारसनि सां गॾु एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे एहतजाज करणनि चयो त अॼु असांजो एहतजाज बुख हड़ताली कैंप जेको अलिफ वासो असांजो 1 महीनो थियो आहे अगवा थी वियो आहे छो उन जे करे असां ॻोठ में नंढड़नि मासूमनि सां गॾिजी करे उनजी बिरादरी वारनि सां गॾिजी करे असां एहतजाज कयूं पिया। जॾहिं त एसपी घोटकी असांखे बार बार चए थो त तव्हांजो माण्हू जल्द बाज़ाब कराईंदासीं, पर 29 ॾींहं गुज़रण बावजूदि सिर्फ़ु ठला आसरा ॾिए थो पियो। मुंहिंजे वालिद साहब खे अगवा थी तक़रीबन महीनो गुज़री चुको आहे, पर हिन महिल ताईं उनजो को ॾस पतो कोन पइजी सघियो आहे। असांखे का बि ताक़त न आहे भुंगे भरण जी, त असां भुंगो भरे सघूं था पिया। असां पंहिंजे पेट नथा पाले सघूं। नंढड़ा नंढड़ा बचड़ा क़ुर पाक झली वेठा आहियूं। रोई रोई थका आहियूं। असांजे घर में तॾो पयल आहे, अलिफ बाराब न छो आहे। असांखे खाइण जॻह अटो जे 1 वेलो खाईंदा आहियूं त 1 वेलो वेठा आहियूं। महिरबानी कयूं था असांखे ॻाल्हाए कयूं था असांखे इहा अपील ते असांखे पंहिंजा अॼु अलिफ वापसि खपे। अलिफ वासे खे 1 महीनो गुज़री वियो आहे, जंहिंजी पुलिस तो घोटकी जी इंतज़ामिया जेकी आहे ठला दिलासा ॾेई रही आहे त असां अॼु मोट वापसि कयूं था, सुबुह वापसि कयूं था। शहरी ताज पारां ऐलान कयो वियो त मुगवी जी बाज़ाबी लाइ अरबा ॾियारे DIG सखर जे ऑफिस अॻियां एहतजाजी धरणो हयो वेंदो। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़ घोटकी।